हाय रो साथियों, जी सिंधु देश, जी साईं जीएम सैद। हिकिड़ो त सिंध जे हवाले सां जेका सिंध जी सूरत हाल आहे इन ते ॻाल्हाईंदासीं, ऐं ॿी ॻाल्हि त सिंध जी क़ौमी तहरीक उन जूं पाड़ूं समाज जे अंदरि केसी ताईं सियासी ऐं फ़िक्री तौर ते खुतल आहिनि, ऐं समाज जो जेको शऊर आहे, समाज जे शऊर जो मतिलबु त समाज जो इरादो उन आज़ादी पसंद क़ौमी तहरीक जे फ़िक्री सियासी लाॻापन सां जुड़ियल आहे, उन जी जदोजहद सां जुड़ियल आहे या न। इन ते चंद ॻाल्हियूं असीं उहे बि कंदासीं। उन सां गॾु जीअं मूं कल्ह बि गुज़ारिश कई त सालगिरह जे हवाले सां असां सैयद जे मज़ार ते हर साल जेका हाज़िरी भरियूं था, पोइ सैयद जी सालगिरह हुजे या साईं जी वरसी हुजे, इहो सिर्फ़ु हिकिड़ी हाज़िरी भराइण या उते वञी दुआ घुरण इन हद ताईं महदूद शइ न आहे, पर उन जीअं मूं चयो त अवामी शऊर जेको आहे, समाजी शऊर जेको आहे, उन जे इरादे ऐं विल जो क़ौमी तहरीक तारीख़ी मक़सद सां जेको जुड़ाव आहे, जेको ॻंढापो आहे, उन जो इज़हार करणो आहे। यानी असां सिंध जो जेको सियासी वर्कर आहे या दानिश्वर अदीब ॾाहा सिंधी क़ौम जेके तव्हां मूंखे ॾिसो पिया, औरतूं मर्द शागिर्द पोरियत हारी ॻोठाणा वकील, उन्हनि सभिनी जो जेको विल आहे, इरादो आहे, जेको सियासी फ़िक्री ॻंढापो आहे, उहो पंहिंजे मक़सद सां, तारीख़ी मक़सद सां हुजणु घुरिजे, ऐं उन जी साबिती आहे त असां पंहिंजे सियासी अमल में आम जेको माण्हू आहे उहो केतिरो उन सियासी अमल में शामिल आहे या मुलविस आहे। छाकाणि त जीअं माओ ज़ेतुंग चयो त इनक़लाबी जीअं मच्छी हूंदी आहे, मच्छी तलाउ खां सवाइ न रही सघंदी आहे, तीअं इनक़लाबी माण्हू उहे पंहिंजे समाज ऐं अवाम जे हिमायत उन खां सवाइ रही न सघंदा, ऐं इन करे दुनिया जे जेके बि इनक़लाब आया आहिनि उन में आम जेको माण्हू आहे हारी ऐं पोरियत खे इनक़लाब जी असुलु ताक़त ऐं कुवत सम्झो वियो आहे। छाकाणि त हिकु त हू तमामु वसी वॾी आबादी थिए थी, हारी पोरियत कंहिं बि समाज में वञो त तव्हांखे ॻोठाणा हारी पोरियत आम माण्हू तमामु वॾी तादाद में नज़र ईंदा। ॿियो त जॾहिं सियासी अमल थिए थो, सियासी एहतजाज हुजे, मुज़ाहिरो हुजे, बुख हड़ताल हुजे, जलसो जुलूस हुजे या वरी क़ौमी मज़ाहिमत हुजे, उन में जेको किरदारु हारीअ जो ऐं पोरियत जो बीहे थो, उहो सॼे समाज में थो थी बीहे। यानी ईअं न आहे हाणे जेकर असीं चऊं त बाबा शागिर्द जेके आहिनि, मसलन सिंध यूनिवर्सिटी जा शागिर्द निकिरनि था, 300 400 500 निकिरंदा, उहे हिकिड़े हंधि निकिरंदा या कंहिं बि ॿिए तालीमी इदारे में, त हारी ऐं पोरियत जॾहिं निकिरी ईंदो ऐं उहा जेका सियासी मज़ाहिमत थींदी त रियासत उनखे पहुची न सघंदी। हर ॻोठ में, हर नंढे शहर में, शहरनि जे पाड़नि में, हर जाइ ते माण्हू जॾहिं निकिरी पवंदा ऐं जॾहिं ललकार कंदा, साम्राज्य खे ललकार कंदा, आज़ादीअ जे उन मक़सद ते बीहंदा, ऐं सिंधु देश जी आज़ादीअ जे लाइ उहा असांजो नुक़्तो नज़र आहे, पर दुनिया में जिते बि इनक़लाब आया आहिनि, वियतनाम में, ॿियनि जॻहियुनि ते माण्हू विढ़िया हज़ारनि जी तादाद में हारी पोरियत। सो उहो जेको समाजी शऊर या समाज जो जेको इरादो आहे या जेको विल पावर आहे, उन जो ॻंढापो जेको आहे उहो क़ौमी तहरीक जे फ़िक्र सां थियणु घुरिजे। इहो हिकिड़ो बुनियादी यानी सवालु आहे जंहिं ते असांखे ॻाल्हाइणु घुरिजे। ऐं मूं जीअं पहिरें बि चयो, कल्ह बि मूं गुज़ारिश कई त बाबा असां पंहिंजे अधु आबादी, औरतूं जेके सिंधी समाज जी अधु आबादी आहिनि, उन्हनि खे जेकॾहिं चऊं त तव्हां घरु वेहो
तव्हांजो कमु जेको आहे सो बुर्ची खानो संभालणु आहे, ॿार ॼणणु आहे, ॿाहिरि तव्हांजो न वञे, त इहा असां तारीख़ जे शऊर सां वेसाघाती था कयूं। इहा वेसाघाती आहे तारीख़ सां, इहा बदयांती आहे पंहिंजे क़ौम सां ऐं क़ौमी शऊर सां। छाकाणि औरतूं जेके आहिनि से अधु आबादी आहिनि कंहिं बि समाज जूं, कंहिं बि क़ौम जी अधु आबादी जेके आहिनि से औरतूं हुजनि थियूं। ऐं औरतूं इहो असांजे मर्दाणे समाज में हूंदो आहे दादा, मर्द ॾाढो मुड़ुसु माण्हू थींदो आहे, बहादुर थींदो आहे, दिलेर थींदो आहे, हीअं थींदो आहे, हूअं थींदो आहे। पर साइंस साबित कयो आहे त औरतूं मर्दनि खां वधीक दिलेर थियनि थियूं, वधीक बहादुर थियनि थियूं, जुरतमंद थियनि थियूं। तंहिंजे करे असां सिंध जी क़ौमी तहरीक जे हवाले सां मूं कल्ह गुज़ारिश कई, अॼु मां वरी चवां थो, जेके बि भेणूं माऊं असांखे मूंखे ॿुधनि पियूं ऐं क़ौमी कारकुन, उन क़ौमी कारकुन जे कमिटमेंट जो पैमानो बि हुआ त हू पाण जेको आहे सो अजर कुल हिते करे क़ौमी तहरीक में अचे थो, शामिल थो थिए जलसे जुलूस में, सैयद जे सालगिरह या वर्षे में, या पंहिंजे फैमिलीअ खे बि वठी थो अचे। इहा हिकिड़ी वॾी परख ऐं पैमानो आहे। सो गुज़ारिश इहा आहे त सैयद जे सालगिरह जे ॾियारे ते असां पंहिंजे फैमिलियुनि समेत अचूं। तयारी हाणे उहा कयो त असां पंहिंजे फैमिलियुनि खे वठी ऐं सैयद जे सालगिरह ते ईंदासीं। साईं जी एमसद जे मज़ार ते असांजूं औरतूं अचनि, शहीदनि जे मज़ारुनि ते वञनि, उते वञी करे उहो एतिरामनि, उहो हिकिड़ो त क़ौमी तरानो पढ़नि ऐं उते वेही ॾिसनि त हे जेके असांजा गभरू जेके जवान आहिनि जिन शहादत माणी आहे, उन्हनि जो मक़सदु छा हो। साईं जी एम सैयद जंहिं समूरी हयाती ज़िंदगी जो वॾो जेको आहे सो टाइम पीरियड उनखे जेल ऐं नज़रबंदीअ में गुज़रियो, उनजी मज़ार अचे जेके ॾिसनि असांजी। ऐं ॿियो नई टही जेका आहे उन ॾे जेके फ़िक्री मुंतक़िली कीअं थींदी, यानी आज़ादीअ जी जंग जेका आहे उहा नसलुनि जी जंग आहे। हाणे असां माना हाणे इहा कल्ह जी ॻाल्हि आहे न, त बाबा असीं नौजवान हूंदा हुआसीं, लेक्चर थींदा हुआ, उन वक़्त जा जेके सीनियर माण्हू हूंदा हुआ उते या मशूरे में अचे लेक्चर ॾींदा हुआ, मां 7ों 8ों 9ों पढ़ंदो हुउसि, वरी साईं ॿिया आया टियां आया। हाणे तव्हां मूंखे ॾिसो त मां पाण झूनो थी वियो आहियां। त आज़ादीअ जो फ़िक्रु मुंतक़िल तॾहिं थींदो जॾहिं तव्हां पंहिंजनि फैमिली घर वारनि ऐं ॿारनि सां गॾु था अचो। सन अचो था त तव्हांजो जेको 8, 10, 12 सालनि जो जेको नौजवान पुटु हूंदो, धीउ हूंदी, उहो भाउ हूंदो नंढो, उहो पुछंदो भई हे छा आहे, भई साईं जी एमसद जी मज़ार आहे, साईं जी एमसद जो पस मंज़र हीअ आहे, हे शहीद आहिनि, हे तकरीरूं पियूं थियनि, हे ॻाढ़ो झंडो आहे, हे रैली आहे, हे जेको मौक़ुफ़ आहे। उहा जेका मुंतक़िली, रूहानी मुंतक़िली जेका आहे न फ़िक्र जी ऐं जदोजहद जी, उहा थींदी। तंहिंजे करे बेखौफ़ ऐं पुरअज़म इहो त बुनियादी शर्त आहे। ऐं असां इहो बार बार चयो आहे, जस्मम जी जेका जदोजहद आहे, असां यानी पुरअज़म सियासी जदोजहद ऐं बेखौफ़ क़ौमी मज़ाहमत, इन खां सवाइ क़ौमूं आज़ादु थी कोन सघंदियूं आहिनि। तंहिंजे करे हिकिड़ो त साईं जी एमसद जे सालगिरह जे हवाले सां मां चाहियां थो त वधि खां वधि तव्हांखे सालगिरह जेसीं ताईं अचे उन वक़्त ताईं हिकिड़ी तयारी असांखे करणु घुरिजे त बाबा हर जॻह तां। ऐं ॿी ॻाल्हि मां हिकिड़ी गुज़ारिश कयां थो, इन में को एब कोन्हे, को पंहिंजी कमज़ोरी ॿुधाइण बि क़ौम खे एब कोन्हे। ऐं असीं हिकिड़ी क़ौम ईअं आहे जीअं मिसाल हिकिड़ो कुटुंब आहे, घर आहे, घर जे भातीअ जे हैसियत में मां तव्हां सां ॻाल्हायां पियो त उहा मुंहिंजी हिकिड़ी कमज़ोरी आहे, मुंहिंजो हिकिड़ो पासो कमज़ोर आहे। उहो कमज़ोरी आहे त असां वटि एतिरा वसीला कोन्हनि, के वसीला कोन्हनि। कल्ह बि मूं इहा गुज़ारिश कई, मां अॼु वरी रिपीट थो कयां त असांजे हर ॻोठ में 2 माण्हू ऐं 3 माण्हू थोरा सुखिया सताबा हूंदा आहिनि, ॿनी ॿारे वारा हूंदा आहिनि, 10 रुपया ॾेई सघनि था, 50 रुपया ॾेई सघनि था, या मिसाल 50,000 ॾेई सघनि था। हाणे उन ॻोठ में हिकिड़ा क़ौमी कारकुन आहिनि या जेके बाशऊर ॻोठाणा आहिनि हारी, उहे साईं जे सालगिरह में या वर्सीअ ते अचणु चाहिनि था, उन्हनि वटि किरायो कोन्हे को सभिनी वटि। तंहिंजे करे ॻोठ जे उन बाशऊर ऐं उन जेको आहे गैरतमंद, जेको शऊर जे हिसाब सां गैरतमंद सिंधी जेको आहे ॻोठाणो जेको ख़ुशहाल आहे, उनखे मां चवां थो त बाबा 10,000, 3 माण्हू आहियो न, तव्हां 10,000 करे कढंदो त 30,000 थी वेंदा। 30,000 जो मतिलबु आहे त हिकिड़ी वेन थी वेंदी, 40,000 जो मतिलबु आहे त हिकिड़ी बस थी वेंदी, 50,000 जो मतिलबु आहे एतिरो कढी सघिजे थो।
2 ॼणा 3 ॼणा 4 ॼणा ख़ुशहाल जीअं उन ॻोठ मां हिकिड़ी वेन ऐं हिकिड़ी बस उहा जेको आहे सो सन वञे। हाणे तव्हां अंदाज़ो कयो त वञी तव्हां जेको आहे न माछिके खां शुरू थियो ऐं हेॾे वञी केटी बंदर ताईं हीअ सॼी जेका विशाल सिंध आहे इन जे हर ॻोठ में 2 माण्हू 3 माण्हू जेके ख़ुशहाल आहिनि उन्हनि जी ज़िम्मेवारी आहे, इहो तव्हांजो फ़र्ज़ु आहे त तव्हां सिंध वतन सां निभायो। खोड़ पैसा ईअं माण्हू घुमंदे फिरंदे विञाए थो छॾे, पर ही क़ौमी तहरीक क़ौमी फ़िक्र ऐं क़ौमी जदोजहद जो हिकिड़ो साथ आहे तव्हांजो। इहो मां तव्हांखे जीअं सिंध मुतहदा महाज जे चेयरमैन जी हैसियत में, तव्हांजे भाउ जी हैसियत में, असीं भाइर आहियूं, भाइर भेणूं आहियूं, मां भाउ जी हैसियत में तव्हांखे चवां थो, अॻुवाण जी हैसियत में तव्हांखे चवां थो, सियासी कारकुन जी हैसियत में तव्हांखे चवां थो त बाबा असांजी सपोर्ट कयो। असांजी सपोर्ट जो मतिलबु आहे सिंध जी सपोर्ट कयो। इहो मूं ते को थोरो तव्हांजो कोन थींदो, पर ही तव्हांजो फ़र्ज़ु आहे जेको तव्हांखे पाण पूरो करिणो आहे। ऐं हर शहर में केतिरा माण्हू हूंदा, शहरनि खे पाड़नि में था विरहायूं, बाबा हे जेको आहे न फलाणो शहर आहे उनजे हे पाड़े में तव्हां ॾिसंदो त 2-4 माण्हू हूंदा। हाणे हिकिड़ो तरीक़ो आहे त कारकुन वञनि, बाबा असांखे 10,000 ॾे 50,000 ॾे, उन में पोइ शिकायतूं थियनि थियूं, उन में पोइ जेको आहे न ख़बर न आहे त केरु कीअं आहे। मां सिधो उन्हनि खे थो अपील कयां जेके ॻोठ में 2 या 3 माण्हू आहिनि उन्हनि खे ख़बर आहे बाबा ॻोठ में फलाणो माण्हू जेको आहे न सियासी कारकुन जेको आहे संजीदा आहे शरीफ़ माण्हू आहे, उनखे चऊं था त बाबा वेन करे अचु, असांजे अखियुनि जे अॻियां वेन में 10, 15, 20 माण्हू वेहो, किरायो मां थो ॾियां, ओॾी महिल तव्हांखे ॾिस किरायो। शहरनि जे पाड़नि में जेके माण्हू आहिनि उहे 2-3 पाण बि ज़ाहिर वेंदा, बादशाहूर हूंदा वेंदा, नथा वञो कंहिं सबब जे करे, बाबा हीअ वेन उहो पाण तय करे, उहो हिकिड़ो 2 माण्हू त कहिड़ो माण्हू रिलायबल आहे तव्हांजे नज़र में, कहिड़ो माण्हू जेको आहे सो संजीदा आहे क़ौमी कारकुन, उनखे चओ त बाबा हीअ गाॾी आहे, वेन आहे या बस आहे, इन में समूरी क़ौमी तहरीक जा रुॻो जस्मम जा न, समूरनि क़ौमी तहरीकुनि सां लाॻापियल जेके बि कारकुन आहिनि उहे हिन में वेहनि। हे बस जो 50,000 असीं था ॾियूं, 2 ॼणा फोड़ी था पाण में कयूं, 3 ॼणा फोड़ी था पाण में कयूं। इन तरह सिंध में जेका हाणे हिकिड़ो जेको आहे त उहा सन में हेतिरा माण्हू था अचनि, एॾी वॾी जेको आहे सो आबादी नथी अचे, सॼी का 6-7 करोड़ सिंधी माण्हुनि मां सन में केतिरा हुजणु घुरिजनि, घटि में घटि 5-10 लख माण्हू हुजनि, उहे नथा पुॼनि जो मतिलबु इहो थोरी आहे त माण्हू को फ़िक्री ऐं सियासी तौर ते साईं जीएम सां मुतफ़िक़ न आहिनि, मुतफ़िक़ आहिनि पर सरहदीअ वारा न आहिनि। अहिड़ा हज़ारे लखे माण्हू आहिनि जंहिंजी दिलि चवे थी, पर उन वटि किरायो कोन्हे को, उन वटि वसीला न आहिनि जो वञे पाण बि फैमिली खे वठी वञे ऐं वञे वरी मोटी अचे, वरी विच ते खाधो पीतो, उन वटि वसीला न आहिनि। ग़रीब आहिनि क़ौमी कारकुन, बाशऊर माण्हू। तंहिंजे करे हाणे जेकॾहिं असांजे सरहदीअ वारा इन क़िस्म जो सॼी सिंध में ऐं पाण मुरादो, हे मां नथो चवां त भाउ मां हे नंबर थो मोकिलियां, महिरबानी करे ईज़ी, असांखे ज़रूरत न आहे, असां कारकुन पंहिंजो कोन था मोकिलियूं, असीं था चऊं त तव्हां पाण जंहिंखे सुञाणो था, ऐं यकीनन हर ॻोठ में को न को क़ौमी कारकुन हूंदो, हर शहर जे पाड़े में 2 क़ौमी कारकुन हूंदा ई हूंदा, को संजीदा, को अदीब आहे, दानिश्वर आहे, जेको तव्हांखे बहितर लॻे उन जे हवाले कयो। हीअ अमानत अथई, बस जो किराए जे सूरत में, वेन जे किराए जे सूरत में तव्हां हीअ गाॾी भरे समूरनि क़ौमी कारकुननि खे खणी हलिया वञो, वरी मोटी अचो। मां चवां थो त इन तरह असीं लखें माण्हुनि खे सन में जेको आहे सो पहुचाए सघूं था। ऐं हिन भेरे मां इन ॻाल्हि ते इन करे बि ज़ोर ॾियां थो त हिन भेरे असांखे उहे लखनि जी तादाद में सन में जेकॾहिं पुॼूं था ऐं उते असां सिंधु देश जे आज़ादीअ जी इंटरनेशनल अपील जेका मां बार बार दोहरायां थो त असां सॼी सिंधी क़ौम जी नुमाइंदगी करे, सॼी सिंध जे क़ौमी तहरीक जे समूरनि पार्टियुनि जी तर्जुमानी कंदे उहा अपील जेका आहे उहा साईं दिलशाद भुट्टो सीनियर जेकॾहिं अचे थो उते उहा पढ़े थो, मां सम्झां थो त तमामु बहितरीनु कमु थींदो। हिन में का बि जेका आहे त उहो कान्हे का लठ बाठो कोन्हे को, सियासत आहे, सियासी अमल आहे, सैयद जी रहबरीअ जे उन मैदान ते साईं जे मज़ार जे अॻियां समूरनि पार्टियुनि जा माण्हू जेके बि अॻुवाण आहिनि, सनान ख़ान खां वठी रियाज़ चांडीअ ताईं, नवाज़ ख़ान ताईं, न्याज़ कालाणी ताईं समूरा अचनि,
असांजा जेके माण्हू आहिनि उहे बि उते ईंदा, उते गॾु बीही तरानो पढ़ूं था ऐं आलमी अपील था कयूं त बाबा असां सिंधी क़ौम पाकिस्तान में ग़ुलाम आहियूं, असां ग़ुलामीअ जो इनकार कंदे दुनिया खे अपील था कयूं त असांजी सियासी ऐं सिफ़ारती जेका आहे सा मदद कयो, असां हिन वबा मां पाकिस्तान मां जान छॾाइण था चाहियूं। तारीख़ जा हवाला ॾेई इन क़िस्म जो असां हिकिड़ो क़ौमी केस जेको आहे उहो आलमी दुनिया ताईं पुॼायूं। इन करे मां चवां थो त जेके बि वरी ॿिए पासे था अचूं त हाणे क़ौमी कारकुन टोलियूं टोलियूं न थियो, बवाए अलफ़ बेशहर आहे। उन में जेकॾहिं जसकम जा बशीर ख़ान जा कारकुन आहिनि, जसकम आरिसर जा आहिनि, रियाज़ चांडे जा आहिनि, नियाज़ कालाणी जा आहिनि, जसमम जा आहिनि, नवाज़ खान ज़ोहरा या ॿियूं जेके बि तंज़ीमूं आहिनि, उन्हनि समूरनि तंज़ीमुनि जे सियासी वर्करनि खे तालके लेवल ते हिकिड़ी नंढियूं कमेटियूं ठाहिनि, रहबर कमेटियूं ठाहिनि तालके लेवल ते, जंहिंजो कमु हुजे त माण्हुनि खे हितां सन वठी वञिणो आहे, उतां वरी वापसि हिते छॾिणो आहे। उन में जेकॾहिं का बि गाॾी मिले थी, मसलन हाणे ईअं बि आहे न, हाणे हिकिड़े ॻोठ में हिकिड़ो माण्हू चए थो हे मुंहिंजा 20,000 अथव, हाणे उहो अलफ़ पार्टी जो कारकुन चए मूंखे मिलिया आहिनि तंहिंजे करे हिन में 80 ईंदासीं, असांजो हक़ आहे न। उहा गॾियल तौर ते तव्हां सभिनी जो जेको आहे सो हक़ बि आहे, फ़र्ज़ु बि आहे ऐं तव्हांजी ज़िमेवारी आहे त माण्हुनि खे वठी अचो। सन में पुॼो, सन में जसमम जी रैलीअ में शामिलु थियो, असांखे अखियुनि ते समूरा कारकुन, समूरा अॻुवाण, दानिश्वर, अदीब सभिनी खे मां चवां थो त जसमम जी रैलीअ में शामिलु थियो, सैयद जे मज़ार ते पहुचूं था, उते गॾियल तरानो थिए, उहा आलमी अपील थिए। उन खां पोइ अगरि इन हिकिड़े पिंडाल ते बि इतफ़ाक़ कयूं था त मां अॻु में बि इहा ॻाल्हि कई आहे, बार बार इहा ॻाल्हि मूं कई आहे त बाबा जेकॾहिं ॿई जसकम या जसम जेको आहे रियाज़ चांद जो या नवाज़ खान सभु जेकॾहिं चओ त बाबा हिकिड़ो पिंडाल कंदासीं, उन में मूं अॻु में बि चयो आहे, मां अॼु बि चवां थो असांजे कंहिं बि नुमाइंदे खे तव्हां भली स्टेज ते विहारियो न, ऐलान थिए त गॾु आहियूं, असांजा माण्हू जेके आहिनि से हेठि वेंदा पिंडाल में आम माण्हुनि सां तक़रीर करण जे लाइ को ईंदो त हेठां ईंदो तक़रीर करे, वरी हुनखे चइबो बाबा वञी वापसि हेठि वेही रहो। असांखे का बि कोन्हे त असांजो जेको आहे न सो स्टेज ते असां वेहूं ऐं असांखे माण्हू ॾिसंदो आहे, न। छाकाणि त सैयद जे मज़ार ते असांजी का ईगो बिगो आहे ई कान्हे, रुगो मक़सदु आहे। उते असांजी अना जेका आहे न उहो रुगो असांजो मक़सदु आहे, ज़ाती शख़्सी तंज़ीमी इहो कुझु बि न आहे। तंहिंजे करे जेकॾहिं इतफ़ाक़ इन ते थी थो वञे त असीं पिंडाल जेको हिकिड़ो हणंदासीं, तॾहिं बि अखियुनि ते, तॾहिं मां बिल्कुलु चवां थो त असीं स्टेज ते न बि वेही तव्हां सां गॾु हूंदासीं, पर घटि में घटि इहो ज़रूरु थियणु घुरिजे सियासी वर्करनि खे चवां थो, दानिश्वरनि खे, त सभु गॾु थी सैयद जे मज़ार ते हिकिड़ो गॾियल क़ौमी तरानो ऐं उते जेका इंटरनेशनल अपील आहे उहा साईं दिलशाद भुट्टे जो मां बार बार नालो खणां थो, साईं जी जेका तबियत या सिहत उनखे इजाज़त न ॾिए त को ॿियो बि थी सघे थो, को ॿियो बि जेकर थींदो न त बाबा हा उन में हूंदो हे जेका अपील आहे सा गॾियल आहे, सिंधी क़ौम जी फ़िक्री ऐं रूहानी सियासी तर्जुमानी कंदे, समूरियुनि क़ौम परस्त पार्टियुनि जी तर्जुमानी कंदे हीअ जेका अपील आहे आलमी उहा पढ़ी थी वञे, हुन में सभिनी जा नाला हुजनि। पोइ सभु को पंहिंजे पिंडाल वञे थो तॾहिं बि ठीकु आहे, गॾियल पिंडाल ठहे थो तॾहिं बि ठीकु आहे। सो इहे मुंहिंजूं हिकिड़ियूं चंद गुज़ारिशूं आहिनि। ऐं उन सां गॾु जीअं मूं चयो त हर हिकु पार्टी जो वर्कर ज़ाहिर पंहिंजी तयारी कंदा, पर हिन भेरे जेकॾहिं असीं आलमी अपील करणु वञूं पिया त पोइ मां चवां थो त जितां जितां हिकिड़ी गाॾी निकिरंदी हुई उतां 2 गाॾियूं कढो, 3 गाॾियूं कढो। मसलन जसमम जेकॾहिं अलफ़ शहर मां हिकिड़ी गाॾी थी कढे वेन, जसकम वारा 2 था वेनूं कढनि, या ॿी जसकम 2 बसूं थी कढे, 3 पार्टी 2-3 बसूं थी कढे। हाणे उते जेके 3 बसूं कढंदा हुआ उहे 6 बसूं कयो, जेके 2 वेनूं कढंदा हुआ उहे 4 वेनूं कयो, वधायो, अंग खे ॿीणो कयो। हाणे तव्हां अंदाज़ो कयो त समूरियूं पार्टियूं जेकॾहिं पंहिंजे उन माण्हुनि खे जेके सन में आणियूं था असीं, उहे जेकॾहिं ॿीणो था कयूं उन्हनि खे, टीणो था कयूं उन्हनि खे, त पोइ दुनिया जे अॻियां जेका अपील थींदी उहा अपील यानी आलमी तौर ते दुनिया जा जेके डिप्लोमेट आहिनि, जेके कराची में वेठा आहिनि काउंसलेट जनरल, उहे बि ॾिसंदा त सन में हे वॾो जेको आहे सो समुंड माण्हुनि जो
उहो जेको आहे मुतालबो थो करे त असांखे सिंधु देश खपे। असां ग़ुलाम रहणु नथा चाहियूं। असीं हिकिड़ी तारीख़ी क़ौम आहियूं, हज़ारनि सालनि खां हे सिंध असांजो वतन आहे। हे रगवेद खां वठी ऐं असांजे आख़िरी टालपुर हुकुमराननि ताईं असां हिकिड़ो आज़ादु मुल्क रहिया आहियूं। अंग्रेज़नि कब्ज़ो कयो धोखे सां, फ़रेब सां। हाणे असांखे ग़ुलाम जेको अंग्रेज़नि कयो, उहा ग़ुलामी मुंतक़िल कई वई पाकिस्तान जे नाले में, पंजाबियुनि जे जेको आहे असांखे बंदूक जे ज़ोर ते ॿिकोमी नज़ीरे जे आधार ते ग़ुलाम कयो आहे। असां ग़ुलामीअ जो इनकार था कयूं। इन में का बि बंदूक कान्हे का। ग़ुलामीअ जो इनकार था कयूं। पाकिस्तान न खपे। सिंधी क़ौम खे मां चवां थो, तव्हांजे जॾहिं ॻाल्हायो था, गुफ़्तगू कयो था पाण में, सियासत ते, समाज ते, किथे बि हिकिड़ो लफ़्ज़ जेको आहे उहो कामन करे छॾियो त पाकिस्तान न खपे। इन ते का ॿी राय कान्हे का। पाकिस्तान असांजे लाइ ज़हर कातिल आहे। हीअ रियासत सिंध जे वजूद जे लाइ, सिंधी ॿोलीअ जे लाइ, सिंध जी तारीख़, तहज़ीब, क़ौमी सुञाणप, वतन जी वहदत, इन जे लाइ पाकिस्तान ज़हर कातिल आहे। ऐं इहो ज़हर असांखे न खपे, न खपे, न खपे। इहो असीं दुनिया खे ॿुधायूं। इहे मुंहिंजूं चंद गुज़ारिशूं हुयूं। ऐं उन सां गॾु मुंहिंजो तजुर्बा तंज़ीमी हवाले सां, तंज़ीमकारी जेका असां जस्मम जे पारां असांजी सेंट्रल कमेटी जो इजलास बि आहे। असीं सन जे हवाले सां उन में मुख़्तलिफ़ कमेटियूं ठाहींदासीं। समूरियुनि पार्टियुनि ॾे वेंदासीं। समूरियुनि पार्टियुनि ॾे जेका उन्हनि जी क़यादत आहे, जस्मम उन्हनि सां बि रुजू कंदी त बाबा गॾियल तरानो ऐं गॾियल क़ौमी पैगाम जेको इंटरनेशनल आहे, उन जे लाइ उन ते इतफ़ाक़ कयो। ऐं उन सां गॾोगॾु जेको असांजी तयारी आहे सन जे हवाले सां, उन में मां पंहिंजे कारकुननि खे चवां थो, फ़ैसिला इदारनि जी मार्फत बि हेठि थींदा, पर सिधी रीति जेके असांजा कारकुन यूनिटनि में आहिनि, जेके असांजा हमदर्द आहिनि, उन्हनि खे मां चवां थो त संजीदगीअ सां हिन भेरे हड़ऊं वड़ऊं ॾेई, ऐं जेके मैं बार बार मां अपील कयां पियो त को बि ॻोठ वारो, को बि शहर जेको पाड़े वारो अगरि किथे तव्हांखे सपोर्ट करे थो त उन सपोर्ट खे गॾियल ऐं इज्तमाही तौर ते यूटिलाइज़ कयो। ऐं वेन कयो था हिकिड़ी त उन जॻह ते ॿ कयो, बस था कयो त 2 बसूं कयो। ऐं माण्हुनि खे सन में कंहिं बि सूरत में आणिणो आहे, असांजी जेका रैली आहे उहा रैली निकिरंदी। उहा रैली सिधो मज़ार ते वेंदी। मज़ार ते असां उन वक़्त ताईं बि इंतज़ारु कंदासीं जेकर असीं अॻु में था अचूं, जेसीं ताईं समूरियुनि पार्टियुनि जा अॻुवान ऐं समूरा सीनियर कारकुन उते नथा पुॼनि। ऐं समूरा जॾहिं हुते गॾु थींदासीं त हिकिड़ो गॾियल क़ौमी तरानो थींदो, शहीदनि जे मज़ार ते हाज़िरी थींदी। ऐं पोइ जेका आलमी अपील आहे सिंधु देश जे आज़ादीअ जे लाइ, उहा आलमी अपील असीं गॾियल तौर ते उते जेको आहे सो पढ़ंदासीं। ऐं उन सां गॾु अॼु जीअं त मां सम्झां थो त वरी वधीक टाइम थींदो, तंज़ीमकारी जे हवाले सां मां सिर्फ़ु पंहिंजे कारकुननि खे इहो थो चवां त असां तंज़ीमकारीअ जो जेको अमल आहे, जस्मम जी मेंबरशिप हर ॻोठ, घर ऐं फ़र्द ताईं असांखे पहुचणो आहे। जस्मम तंज़ीमकारी करणु निकिरे पई, उन में हर हिकु असांजो हमदर्द ऐं हर हिकु जेको कारकुन आहे, उन खे असीं पंहिंजे इलाइक़े जो, ॻोठ जो, पाड़े जो तंज़ीमकारी जो ऑर्गेनाइज़र मुक़ररु करे, ऐं सवें जेके वर्कर आहिनि हर हिक खे लिखत में उहो मेंबरशिप जो फार्म ॾींदासीं। पार्टी जो जेको आहे आइन मंशूर जेको आहे उहो ॾींदासीं। ऐं समूरा जेके असांजा कारकुन आहिनि उन्हनि खे सभिनी खे असीं इन्वॉल्व कंदासीं तंज़ीमकारी जे अमल में। हे सिर्फ़ु मथां खां तंज़ीम न थींदी, या जेको फ़िलहाल सेटअप आहे उन तहत तंज़ीमकारी न थींदी, पर हेठां खां वठी समूरा जेके इदारा आहिनि, उन्हनि समूरनि इदारनि जा जेके इख़्तियार आहिनि, समूरनि खे बराबरि करे जेके बि माना असांजा कारकुन आहिनि, 100 आहिनि, 200 आहिनि, 500 आहिनि, 1000 आहिनि, समूरनि खे असीं तंज़ीमी अमल में दाख़िल था कयूं। ऐं उन में हर घर ताईं, हर ॻोठ ताईं, हर फ़र्द ताईं असां पहुचंदासीं। ऐं सिंध जी जेका क़ौमी तहरीक आहे, उन जी जेका जस्मम सगारो जेको तारीख़ी जेको आवाज़ आहे, GS मुत्तहिदा महाज जो ही जेका शहीदनि जी पार्टी आहे, हे जेका मज़ाहमत जी पार्टी आहे, हे सियासी ऐं नुक़्ते नज़र ते पुरअज़म थी बीहण जी जेका पार्टी आहे, उहा हाणे पूरे समाज में तंज़ीमकारी करणु वेंदी। न ते मां वरी सुभाणे तव्हां सां ॻाल्हाईंदुसि।
तव्हां समूरनि जी महिरबानी। सन पुॼणो आहे ॿीण टीण ते, अॻी जेका बि शिरकत आहे उन खां ॿीणो टीणो थी पुॼणो आहे ऐं पंहिंजे फैमिलियुनि खे वठी अचिणो आहे। इहो न विसारजो। जीअं संधू देश, जीअं संजीव।